अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी आर डी हालात में सतार सरोया जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ में अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु अहम मौज़ूअनि जे हवाले सां। जॾहिं असां गज़ल जी ॻाल्हि था कयूं त असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त गज़ल उरूज़ी शाइरी जी सिन्फ़ आहे ऐं इन गज़ल में तजुर्बा थींदे थींदे इहो जदीद गज़ल बणियो आहे त हिकिड़ो पूरी मुसाफ़िरी तय करे आयो आहे। गज़ल जे हवाले सां मुताले जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त पोइ गज़ल जो जेको पहिरियों बंदु आहे उनखे मतल चइबो आहे। इहा ॻाल्हि ज़हनशीन करे छॾियो त जेको मतल आहे, मतल ऐं मक़्त इन जी अंडरस्टैंडिंग तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। मतल तुलूअ मां निकितल आहे, तुलू माना उभरणु, ऐं गज़ल जी जेका पहिरियों बंदु आहे, शुरू वारो इब्तिदा जीअं थींदी आहे यानी उभरंदो आहे गज़ल, त उनखे असां मतल चवंदा आहियूं। ठीकु आहे, तुलूअ मां निकितल आहे, तुलू माना उभरणु, ज़ाहिर थियणु, नमूदार थियणु। हाणे अक्सर असांजा नौजवान इन नंढड़नि नंढड़नि सवालनि में फासी वेंदा आहिनि त मतल अलाए छा आहे, मक़्त अलाए छा आहे। सो उनजी अंडरस्टैंडिंग लाइ मां हीअ नंढी वीडियो ठाहे रहियो आहियां त मतल गज़ल जे पहिरें बंद खे चइबो आहे ऐं मक़्त गज़ल जे आख़िरी बंद खे चइबो आहे जंहिंसां गज़ल पूरो थींदो आहे। मक़्त माना ख़तमु थियणु, पूरो थियणु। ठीकु आहे, हाणे क़त तालुक़ जीअं चइबो आहे न, क़त तालुक़ माना तालुक़ ख़तमु करणु, ईअं मक़्त अरबी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ख़तमु थियणु, पूरो थियणु। हाणे मक़्त में माना गज़ल जो आख़िरी बंदु हूंदो आहे ऐं हिन में आम तौर ते शाइर पंहिंजो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो आहे। ठीकु आहे, मक़्त में माण्हू शाइर पंहिंजो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो आहे ऐं इहो आख़िरी बंदु हूंदो आहे गज़ल जो। हाणे गज़ल में तग़ज़ुल हूंदो आहे। गज़ल में असां जेको सुठो बेत हूंदो आहे उन बेत खे शाह बंद चवंदा आहिनि। माना जेके बंद आहिनि गज़ल जा, हिकिड़ो मतिलबु थी वियो, पोइ बंदि थिया, हिकिड़ो बंदि, ॿियो बंदि, टियों बंदि। हाणे जंहिंमें असांखे वधीक अट्रैक्शन नज़र ईंदी, जेको वधीक असांखे वणंदो, असां चवंदा आहियूं त इहो गज़ल जो बंदि शाह बेत आहे। शाह बेत माना आला बेत, वॾो बंदि, ज़बरदस्त बंदि। ठीकु आहे, त हाणे गज़ल जो जेको घाड़ेटो आहे उहो अरूज़ी सिन्फ़ आहे ऐं गज़ल में 5 खां वधीक बंद थींदा आहिनि ऐं हाणे त 100 बंदनि ते बि गज़ल लिखिया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बहरनि ते गज़ल लिखिया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं गज़ल जी ॻाल्हि कंदासीं त गज़ल जी जॾहिं ॻाल्हि थींदी त पोइ इन ॻाल्हि खे सम्झणो पवंदो त गज़ल जे हर बंद जो जेको मौज़ू आहे उहो अलॻि अलॻि हूंदो आहे। इहो ज़रूरी न आहे त गज़ल जे पहिरीं मतल में मौज़ू हिकिड़ो आहे त ॿी मतल में बि साॻियो हुजे, 30 में बि साॻियो हुजे, 34 में बि साॻियो हुजे, 50 में बि साॻियो हुजे, आख़िर ताईं साॻियो हुजे। न, गज़ल जे हर बंद जो पंहिंजो अलॻि मौज़ू हूंदो आहे, पंहिंजो अलॻि उनजो मिज़ाज हूंदो आहे। इन जे करे इनखे चवंदा आहिनि त हीअ गज़ल आहे। गज़ल माना हरणीअ जी छाल, जीअं हरणी छाल ॾींदी आहे, हिकिड़ी छाल हिकिड़े पासे, ॿिए पासे, टे पासे, त ईअं हिन में मौज़ूअ जी कनेक्टिविटी लाज़मी न हूंदी आहे। पर हा, कुझु गज़ल अहिड़ा हूंदा आहिनि जिन में मौज़ूअ खे कनेक्ट करे खणी हलंदा आहिनि। पर अलबत्त हर बंद में, गज़ल जे हर बंद में गज़ल जो इहो हुस्न आहे त हर बंद जो पंहिंजो पंहिंजो अलॻि मौज़ू हूंदो आहे ऐं हर मौज़ूअ जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि काइनात हूंदी आहे। सिंधीअ में गज़ल अॼु बि जदीद नमूने सां लिखियो वञे थो। अयाज़ असां वटि गज़ल कमाल जो गज़ल लिखियो आहे ऐं उस्ताद बुखारी जा गज़ल कमाल जा आहिनि, इमदाद जा, तनवीर जा। अयाज़ गुल गज़ल में ज़बरदस्त शाइर आहे असां वटि हिन दौर जो। वफ़ा नाथन शाही गज़ल जो शहनशाह शाइर आहे। वफ़ा पली गज़ल जो ज़बरदस्त शाइर आहे। ऐं इन सां गॾो गॾु अॼु जे दौर में असां वटि गज़ल लिखियो वञे थो। अयूब खोसो असां वटि सुठे नमूने सां गज़ल लिखे थो पियो। नौजवाननि जी हिकिड़ी वॾी खेप आहे जेका गज़ल लिखे थी पई। सो गज़ल जे इब्तिदाई मरहले में हीअ ॼाण तव्हां ताईं पहुचाइणु ज़रूरी हुई। वरी जेकॾहिं असां थोरो अॻिते हलूं, मिसाल जे तौर ते, त इहे जेके सिन्फ़ूं आहिनि मुख़्तलिफ़, रुबाई छा आहे इहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। रुबाई में घणियूं सिटूं थींदियूं आहिनि। इन रुबाई खे दोबेती बि चवंदा आहिनि। इन में 4 सिटूं थींदियूं आहिनि। त रुबाईअ जे हवाले सां तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। रुबाई असां वटि साबित अली शाह बि लिखी, रुबाई असां वटि मिर्ज़ा कलीच बेग बि लिखी, रुबाई असांजी उस्ताद बुखारी बि लिखी आहे, रुबाई अयाज़ बि लिखी आहे ऐं खोड़ सारनि शाइरनि, इमदाद ऐं ॿियनि बि रुबायूं लिखियूं आहिनि। रुबाई 4 सिटुनि जो हिकिड़ो शेर आहे, अरूज़ी शाइरी जी सिन्फ़ आहे। मुख़मिस मुसदिस 6 सिटुनि जो शेर आहे। मुख़मिस 5 सिटुनि जो शेर आहे। मुअशर 10 सिटुनि जो शेर आहे। त इहे जेके मुसमती घाड़ेटा आहिनि इहे बि तव्हांखे पढ़णा पवंदा। मुसलिस 3 सिटुनि जो शेर खे चवंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां
चइनि सिटुनि वारो जेको शेर आहे उनखे रुबाई चवनि था। अहिड़े तरीक़े सां तव्हां जॾहिं मुतालियो कंदो तव्हां हिकु हिकु शइ खे ज़हन में रखंदो, 6 सिटुनि खे, 7 सिटुनि खे, 8 सिटुनि खे, मुसमिन माना 8 सिटुनि जो शेर। त हाणे ही उर्दू शाइरीअ जूं जेके सिन्फ़ूं आहिनि इहे बि तव्हांखे भरपूर ऐं बग़ौर पढ़णियूं पवंदियूं त जीअं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए। उमेद आहे त असांजूं ही नंढियूं नंढियूं वीडियोज़ जेके आहिनि, नंढियूं नंढी काविश आहे, इहा तव्हांजे ज़रूरु कमु ईंदी। ऐं यादि रखो त इल्मु हिकु समुंड आहे ऐं मां इन समुंड मां तव्हांखे नंढड़ा नंढड़ा कतरा ॾेई रहियो आहियां, पूरो समुंड न ॾेई रहियो आहियां। समुंड में टुबियूं हणियूं तव्हांखे आहिनि, मुताले खे वसीउ करणो तव्हांखे आहे, रेफरेंस बुक्स खे वसीउ करणो तव्हांखे आहे। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि असांजा नौजवान दोस्त मूंसां शेयर कंदा रहंदा आहिनि, उहे अञा ताईं इन ॿुॾे जो शिकार आहिनि त डेमो असां कीअं ॾियूं ऐं डेमो कीअं तयारु कयूं। त मां 2 दफ़ा अॻु में बि चयो आहे, हाणे वेंदे वेंदे इहा बि ॻाल्हि गुज़ारिश कयां थो पियो त अव्हां हर ॻाल्हि खे डेमो जे पस मंज़र में न ॾिसो, ही मुतालियो वसीउ कयो। छाकाणि त मुतालियो तव्हांजो वसीउ हूंदो त पोइ तव्हांजे लाइ ॻाल्हाइणु सवलो हूंदो। इन जे करे हर टॉपिक खे डेमो ताईं महदूद न रखो त हाणे हिन जो डेमो तयारु करिणो आहे, हिन तो करिणो आहे। तव्हांखे बेसिकली इंफॉर्मेशन गॾु करणी आहे पंहिंजो पाण वटि, ऐं पोइ आहे इंफॉर्मेशन शेयर करण जो आर्ट सिखणो आहे। ऐं यादि रखो त डेमो सिर्फ़ु 3-4 मिंटनि 5 मिंटनि जो हूंदो, बाक़ी तव्हांजो इंटरव्यू हूंदो। डेमो 5 मिंट हूंदो त उन में तव्हांखे बोर्ड मेंटेन करिणो आहे, उन में तव्हांखे हिकिड़ो मुख़्तसिर टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे ऐं ॻाल्हाइण जो अंदाज़ मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां अॻु में। इन जे करे इनखे बार बार रिपीट करण जी ज़रूरत न आहे। उमेद आहे त असांजी इहा नंढी काविश तव्हांखे कमु ईंदी। सो मोकिलाणी न आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।